फकीर तू एक दर दर पिनंदड़ फकीर आहीं, पर तुझे चेहरे ते सदाई मुर्क होंदी आहे ऐं तू सदाई खिलंदो रहंदो आहीं। पुट तोखे ख़बर आहे मां हिकु फ़क़ीर माण्हू आहियां, मूं वटि त एतिरा पैसा ई न आहिनि बाबा। उन जे करे मुंहिंजे मन में ख़्वाहिशूं बि घटि आहिनि बाबा। जंहिं वटि जेतिरो पैसो हूंदो आहे न बाबा, उन जे मन में ओतिरियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि। पर फकीर साईं, हिन ज़ालिम दौर में पैसे खां सवाइ कुझु बि न आहे। पुट उहा त तुंहिंजी ग़लति सोच आहे। ॾिसी पियो त दुनिया में केतिरा अमीर माण्हू आहिनि, पर उन्हनि खे सुकून वारी निंड कॾहिं न ईंदी आहे बाबा। त पोइ आख़िर सुख कहिड़ी ॻाल्हि में आहिनि? जेकॾहिं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण चाहीं थो न त ॿुध, पैसे जे पोयां भॼण छॾे ॾे बाबा। उहा जाइ वसा जिते तुंहिंजे रूह खे राहत मिले ऐं दिलि खे शिकायत करण जे बदिरां शुक्र करण ते मजबूर कर। फकीर साईं, मूं वटि सभु कुझु आहे, पर पोइ बि मां ॾाढो परेशान रहंदो आहियां। पुट इन करे चवां थो त पैसो सभु कुझु न आहे। हाणे ॾिस न, असुल फ़क़ीर तूं आहीं या मां? मां फ़क़ीर न आहियां, मां दिलि जो अमीर आहियां। दौलत खीसे में न हुजे, दिलि में हुजे। पुट दौलत दिलि में हुजे न, उहो माण्हू अमीर आहे।